शहीद इरफान मेहदी जो हीअ घर, हीअ उताक आहे। ॾिसो केतिरी ख़ूबसूरत पुराणे दौर जी उताक आहे हिननि जी। हीअ पुराणे दौर जा ई दरवाज़ा, केॾा मज़बूत काठ जा दरवाज़ा हूंदा। चए थो त इश्क लाइ आउं ज़िंदगी ॾेई सघां थो, पर सिंध लाइ आउं इश्क बि क़ुर्बान करे छॾींदुसि। हीअ आहे हाला पुराणा जो शहीद इरफान मेहदी चौक। कोई माज़ूर हो, गरीब मिसकिन माण्हू हो, उनखे घर जी ज़रूरत हुई, उनखे 7.5 लख रुपया ख़ता ते असां विदिन महीने में करे वियासीं। बाकर खानी त दोस्तो सुठी पई लॻे, जेका हैदराबाद में मिलंदी आहे उन खां माशाल्लाह जो टेस्ट बि सुठो आहे। त उन्हनि जी कोशिशुनि जे नतीजे में अहिड़ा रोड बि ठही पवनि था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तो। सिंध जे तारीख़ी शहर हाला पुराणा असां पहुता आहियूं। हाला न्यू जेको नेशनल हाईवे ते आहे, पर हीअ अंदरि सिंधु दरिया जी कंधीअ जे वेझो आहे। अॼु असां हाला पुराणा खे थोरो एक्सप्लोर करण जी कोशिशि कंदासीं ऐं गॾोगॾु हिते हिकु तमामु बहितरीनु जेको कमु थिए पियो उनखे उजागर करण जी कोशिशि कंदासीं, तव्हांखे ॿुधाईंदासीं त कीअं हिन शहर सां वास्तो रखंदड़ कुझु माण्हू गॾिजनि था, कोशिशूं वठनि था, त उन्हनि जी कोशिशुनि जे नतीजे में अहिड़ा रोड बि ठही पवनि था। सरकारी रस्तो आहे, सरकारी फंड सां ठहियो आहे, पर उन्हनि जी कोशिशुनि जे नतीजे में हीउ जेको केतिरनि ई सालनि खां रोड उखड़ियल उहो रस्तो, IT कॉलेज उन्हनि जी कोशिशुनि सां बहितर थियो आहे, उन में बहितरी आई आहे। उन खां सवाइ हितां जी जेका सरकारी अस्पताल आहे उहा बि बहितर कमु करे रही आहे। ऐं आख़िर में सिविल सोसाइटी हाला जे उन्हनि दोस्तनि जी कोशिशुनि सां पिकनिक पॉइंट हाला पुराणा जेका दरिया सिंध जी कंधीअ ते आहे उहा केतिरी ख़ूबसूरत थी आहे, उहा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। त पहिरीं शुरूआति कयूं था गवर्नमेंट कॉलेज इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी हाला पुराणा खां। तव्हांखे अंदरां विज़िट करायूं था। हीअ आहे IT कॉलेज हाला पुराणा। थोरो इमारत जे अंदरि हलूं था। 2005-06 में हीअ तामीर थियो। हिन वक़्तु छा हिन जी कंडीशन आहे, छा ख़ासि ॻाल्हि आहे, तव्हांखे ॾेखारियूं था। जीअं मुख़्तलिफ़ असांजा जेके इदारा, तालीमी इदारा तबाहल हूंदा आहिनि, उहा सूरत हाल हिते कोन्हे का। सिंध गवर्नमेंट या वफ़ाक़ी हुकूमत किरोड़े अरबे रुपया ख़र्च करे इदारा त क़ाइमु कंदी आहे, उन मां घणा इदारा ईअं बंदि पिया हूंदा आहिनि। कागज़नि जा पेट, माण्हुनि जा पेट भरिजी वेंदा आहिनि, पोइ इदारा ॾींहों ॾींहुं पिया तबाहल थींदा आहिनि। हिन इदारे सां बि कुझु ईअं ई थियो। 2007 में IT कॉलेज जी इमारत मुकमिल थी। 2020 ताईं हीउ कॉलेज बंदि पियल हो, तबाह थींदी वई, इमारत तबाह थींदी वई। चयो वञे थो सिविल सोसाइटी हाला जे दोस्तनि जी दावा आहे त उन्हनि जी कोशिशुनि सां हीउ कॉलेज फ़ाल थियो। हीउ कॉलेज हिन वक़्तु हलंदड़ आहे ऐं चयो वञे थो त 200 शागिर्द हिते तालीम पिराए रहिया आहिनि ऐं साहब IT जी। कंप्यूटर पियल आहिनि, फर्नीचर बि ठीकु आहे। कुझु दोस्तनि हितां जे घण घरनि जी कोशिशुनि सां हीउ सरकारी इदारो जेको बंदि पियल हो उहो फ़ाल थियो ऐं हिते हाणे ॿार पढ़ी रहिया आहिनि। हीउ बि हिकिड़ो क्लासरूम आहे। क्लास 11 हिते पढ़ायो वञे थो। हीउ प्रिंसिपल जी ऑफिस आहे। अमानल्ला सदर साहब लेक्चरर आहे हिन कॉलेज में। कॉलेज जी फैकल्टी केतिरी आहे, स्टूडेंट्स केतिरा आहिनि, साईं तव्हां कचहरी कयूं था। केतिरा डिपार्टमेंट्स हलनि था, कहिड़ा हलनि था, सब्जेक्ट्स कहिड़ा था पढ़ायो तव्हां? सर असां वटि हिते फस्ट ईयर कंप्यूटर साइंस, फस्ट ईयर इंजीनियरिंग, माना इंटर ऐं फस्ट ईयर हले थो। उन में जेके सब्जेक्ट पाण वटि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जा आहिनि उहे हलनि था। सही आहे। बाक़ी असां वटि ख़ुशूसी जा कंप्यूटर साइंस ऐं इंजीनियरिंग इहे। कंप्यूटर साइंस में छा था पढ़ायो तव्हां? कंप्यूटर साइंस जो जेको हींअर सिलेबस मुतारिफ़ करायो आहे पंहिंजो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड, इहो ई पढ़ाईंदा आहियूं। अच्छा, उन में जेको हाणे नओं सिलेबस आयो आहे, ॾिसो कंप्यूटर साइंस जी एजुकेशन किथां खां वञी किथे पुगी आहे। बिल्कुलु। ऐं AI त सफ़ा एडवांस थी वियो आहे। हिते AI सेखारण लाइ को बंदोबस्तु थियल आहे, को सब्जेक्ट पढ़ायो वञे थो AI जो, या के अहिड़ा AI जा एक्सपर्ट्स आहिनि कोन्हनि? सर असां वटि जेको उस्ताद आहिनि से पंहिंजो असिस्टेंट प्रोफेसर आहिनि, एसोसिएट प्रोफेसर आहिनि, उहे पंहिंजे लिहाज़ खां पढ़ाइनि था। पर AI वारो या जेको तव्हां चओ पिया वक़्त जी जिदत वारी तइलीम, उहा अञा पाण वटि न आहे। अच्छा, उहा अञा कोन्हे। AI साईं ॿुधायो नथी पढ़ाई वञे। ईअं ई सोशल मीडिया बि, इहो बि हिकिड़ो वॾो सब्जेक्ट आहे, तमामु वॾो सब्जेक्ट आहे। उनजो बि हिते को एक्सपर्ट, को टीचर न हूंदो। स्टूडेंट्स केतिरा आहिनि ऐं किथां जा आहिनि? स्टूडेंट मक़ामी आहिनि ऐं कुझु पसगिरदाईअ जा आहिनि। असां वटि टोटल स्टूडेंट 170 थींदा। 170 थींदा। ऐं फैकल्टी में तव्हां ॿुधायो, मिसाल असिस्टेंट प्रोफेसर्स केतिरा आहिनि ऐं उन्हनि जी क्वालिफिकेशन छा आहे? असां वटि जेका प्रिंसिपल साहब आहे, साहब PhD होल्डर आहे। असां वटि टोटल छा में कई अथसि PhD? बॉटनी में PhD कई अथसि। बॉटनी में। ऐं मैथामेटिक्स जो असां वटि फैकल्टी तमामु सुठी आहे। फिज़िक्स जो असां वटि ॾिसो PhD होल्डर आहे।
उन खां पोइ अलाह तव्हांखे नेकी ॾे स्टेटिक्स जो 100 PhD होल्डर आहे अच्छा। ऐं ॿिया जेके दोस्त आहिनि उहे MPhil में प्रोसेस में आहिनि हीअ सर फिज़िक्स जी लैब असां वटि थोरो घणो आहे कॉलेज हिकिड़ो नओं आहे असां वटि ॿियो त जेके माली वसाइल आहिनि न उन्हनि जो थोरो फ़ुक़दान रहियो असां वटि अच्छा अच्छा हीअ घणा साल बंदि पियो कॉलेज हीअ सर कॉलेज त असां वटि जेको इस्टेब्लिश थियो 2021 में थियो पर इहा बिल्डिंग काफ़ी टाइम खां बंदि हुई 13-14 साल बंदि हुई अच्छा पोइ ओचितो कीअं ख़्यालु अची वियो गवर्नमेंट खे स्टार्ट करणु असां नौजवान दोस्तनि जो ख़्यालु हो हमरा जेके असांजा हुआ सिविल सोसाइटीअ जा ॿिया ॻोठ जा जेके दोस्त हुआ उन्हनि जो प्रोग्राम हो त हालात में कॉलेज खोले त असांजी नियाणियूं ऐं छोकिरा जेके ॿाहिरि था तइलीम वठण वञनि उन्हनि खे तकलीफ़ थी पेश अचे अच्छा हिकिड़ी ॻाल्हि रहिजी वई मूंखां 170 स्टूडेंट्स ॿुधायो हुन मां फीमेल केतिरियूं आहिनि असां वटि को एजुकेशन जे हिसाब सां कॉलेज असांखे को एजुकेशन आहे पर गर्ल्स सां तमामु घटि आहिनि जेके फ़क़ति कंप्यूटर साइंस में दाख़िला वठनि थियूं उहे केतिरियूं आहिनि उहे असां वटि 7-8 थींदियूं पर असांजे वरी भरिसां हायर सेकेंडरी स्कूल आहे अच्छा। असांजी गर्ल्स तक़रीबन उन पासे लाड़ो रखे थी छाजे करे त गर्ल्स जो शौक़ु मेडिकल पासे घणो हूंदो आहे असां वटि मेडिकल कोन्हे उन करे जीअं अमान ला साहब ॿुधाए त फंड्स कोन्हनि तव्हां ॾिसी सघो था टाइल्स उखड़नि पिया हिन जी मेंटेनेंस जी ज़रूरत आहे इक्विपमेंट कोन्हे को कुझु मूंखे बसि कंप्यूटर नज़र आया चलो स्टार्ट थियो आहे सुठी ॻाल्हि आहे पर हाणे हिते माहिर उस्ताद मुक़ररु करण जी ज़रूरत आहे इक्विपमेंट खपनि कंप्यूटर्स खपनि दोस्तो हीअ हाला पुराणा जो मेन रोड आहे बसि हितां शहर स्टार्ट थिए थो हीअ तव्हांखे इस्पताल थोरो विज़िट करायूं हिन जी कहाणी आहे त 2005-06 में जॾहिं अरबाब गुलाम रहीम साहब सिंध जो वॾो वज़ीर हो तॾहिं हिन जो तामीराती कमु शुरू थियो पोइ पीपल्स पार्टी जी हुकूमत आई 2020 ताईं ईं गंजंदो रिढ़ंदो कमु हलंदो रहियो 2020 में मस वञी बिल्डिंग जो कमु मुकमिल थियो पर SNE मंज़ूर न थी 2020 खां पोइ 3 सालनि ताईं अस्पताल बंदी पई पोइ सिविल सोसाइटी हाला उनजे दोस्तनि कोशिशूं कयूं लिख पढ़ कई एहतजाज कया हुननि अस्पताल स्टार्ट कराई आहे दवाउनि जो स्टॉक हिते लहे पियो अस्पताल तव्हांखे विज़िट कराईंदा असांजा नंढड़ा शहर हुजनि ॻोठ हुजनि ख़ैर ख़्वाह के घण घुरा के पढ़ियल लिखियल के अधु पढ़ियल के अणपढ़ियल पाण में गॾिजी कोशिशूं वठनि त असांजे इदारनि जी तबाही रुकिजी सघे थी बंदि पियल जेके सरकारी इदारा आहिनि उहे फ़ाल थी सघनि था रूरल हेल्थ सेंटर हाला पुराणा जो मेडिकल ऑफिसर मफ़्तून अहमद डॉक्टर मफ़्तून अहमद साहब असां सां गॾु आहे साईं सरकारी अस्पतालुनि में दवाउनि जी तमामु घणी शार्टेज हूंदी आहे वॾी शिकायत हूंदी आहे भरी गाॾी भरिजाई त असां दवाउनि जी खोट नथी थिए दवाऊं कहिड़ियूं आहिनि कहिड़ियुनि बीमारियुनि जूं आहिनि तव्हां वटि कॉमन ड्रग्स जेके बि यूज़ थींदियूं थियूं जेके अॼुकल्ह असां जीअं कॉमन मरीज़ थिए घणो करे थधि कम खंघि जा मरीज़ आहिनि हा। या ॿियो वधि में मले जा मरीज़ आहिनि हिन में कॉमन हा। 2 डिज़ीज़ 3 डायरिया जा 3 कॉमन डिज़ीज़ आहिनि जिन जा पेशेंट अचनि पिया अच्छा। उन जी जेके अकाडमिक प्रोटोकॉल सभु दवा मौजूदु आहे अच्छा OPD केतिरी आहे रोज़ OPD सॼी हॉस्पिटल जी महीने में 6000 खण तकरीबन महीने में 6000 दवा केतिरी अचे थी क्वांटिटी केतिरी आहे दवा जी दवा जी काफ़ी आहे दवा महीने दवा सां ॾिसो त भरी पिए तव्हां हायर साडियूं कम दवाऊं त पेन के जो $50 असुल पई आहे हा हीअ नमकोल ओरिजिनल पियो आहे कंपनी जो अच्छा कुझु शयूं हाणे हलो ॿिया असांखे डिपार्टमेंट्स विज़िट करायो केतिरा डिपार्टमेंट्स आहिनि केतिरा डॉक्टर्स आहिनि कुझु स्पेशलिस्ट वग़ैरह आहिनि कोन्हनि हीअ असांजो डॉक्टर साहब आहे वरी डॉक्टर साहब आहिनि ते असां कंदियूं अच्छा इहे WMO असां वटि उहा थी MO असां वटि सही आहे हेॾा हीअ एमरजेंसी जो सेक्शन आहे टोटल केतिरा अथई डॉक्टर्स आहिनि अॼु तव्हां ॿुधायो चङे सिस्टम पूरो अॼु बि तव्हां ॿुधायो था न हिते असुल में हॉस्पिटल हिकिड़ी आहे पर स्ट्रेंथ 4 आहिनि अच्छा इहो किथे बि कोन हूंदो हिते माना चइनि हॉस्पिटल जी स्ट्रेंथ आहे हिते चईन हॉस्पिटल उहो छाजे करे पुराणे ज़माने में जॾहिं 1995 में हुते MO इंचार्ज हुआ 95 ॻाल्हि करे तव्हां त उन दौर में हिते असुल में पुराणी BHO वरी गवर्नमेंट डिस्पेंसरी थी 2 वरी MCH थी 3 चोथों RAC थियो आहे ऐं सभु माना सही भर्ती थींदा हुया सभु हिते मर्जन चइनि जी स्ट्रेंथ हीअ बिल्डिंग देरि सां शुरू थी आहे बिल्डिंग RC हैंडओवर ते सही सिर्फ फीमेल सेक्शन अच्छा फीमेल सेक्शन आहे त ठीकु आहे छॾियो ठीकु आहे मथे छा आहे मथे खाली पियो आहे माना हिते फैसिलिटीज़ कहिड़ियूं आहिनि माना फैसिलिटी असां वटि फीमेल सेक्शन फुल आहे 24 आवर असां वटि लेडीज़ सहूलियत आहे 24 आवर असां वटि एमरजेंसी खुलियल आहे 24 कलाक खुली पई आहे उन में डिस्पेंसर बि आहे डॉक्टर बि आहे ऐं MCH 24 कलाक हीअ आहे वैक्सीनेशन सेंटर वैक्सीन असां सभु मौजूदु आहिनि अच्छा ठही पियो माशाल्लाह हीअ ऑफिस ॾिनल आहे हीअ असां कमरा ते छा पियो हाणे इमारत में जॻह त आहे एक्सरे मशीन पई आहे
टेक्नीशियन कोन्हे टेक्नीशियन पाए बाक़ी छो कोन्हे? चवताल में लाइट जो खपे, ट्रांसफार्मर खपे, सौ जो उन पावर सप्लाई इशू आहे। दोस्तों रूरल हेल्थ सेंटर हाला पुराणा में हीअ एम्बुलेंस ॾाढी नई हालत में बीठल आहे। हीअ सरकारी एम्बुलेंस न आहे। जीअं अॻु में मूं तव्हांखे ॿुधायो त सिविल सोसाइटी हाला जा जेके दोस्त आहिनि उहे कोशिशूं वठंदा आहिनि इदारनि जी भलाई लाइ, इस्पताल, स्कूल्स, पार्क्स लाइ। त उन्हनि जी कोशिशुनि जे नतीजे में के अलाह जे बानड़े ही डोनेट कई आहे एम्बुलेंस। हिन जो केतिरो किरायो लॻे थो, केसि ताईं मरीज़नि खे खणी वञे थी इहा एम्बुलेंस। साईं इनायतुल्ला मेमण साहिबु आहे, फाइनेंस सेक्रेटरी आहे सिविल सोसाइटी हाला जो, उन सां कचहरी कयूं था। साईं छा हाल वाला? ख़ुशि आहे सर? वॾी महिरबानी साईं। ही एम्बुलेंस सरकारी न आहे? न सरकारी ये डोनेट कई हुई है। अच्छा, छा कहाणी आहे, कीअं तव्हांखे डोनेट थी, छा थियो? असां पर्सनली तौर ते रिक्वेस्ट कई। हा हाँ त पोइ उन्हनि जो पोइ असांजी रिक्वेस्ट न ॾी ऐं पोइ असांखे सिविल सोसाइटी खे ॾिनी। अच्छा, हिन जो रेंट वग़ैरह केतिरो हूंदो आहे, केसि ताईं वञे थी? कराची ताईं वेंदी आहे, हैदराबाद, कराची। अच्छा। जिते हूंदी आहे नवाब शाह पेशेंट खणी वेंदी आहे, जिते डिमांड हूंदी आहे, जिते ज़रूरत हूंदी आहे पेशेंट जी। हा। चवंदा असांखे खणी वञो कराची खणी वञा। रेंट वग़ैरह केतिरो वठो था? नॉमिनल चार्जिस हूंदा आहिनि, नॉमिनल चार्जिस। तव्हां सम्झो 4 छाकाणि त सिंध में वॾी बदकिस्मती, वॾे शर्म जी ॻाल्हि आहे जो एम्बुलेंस जो बिज़नेस थी वियो आहे। वॾो माना हाई लेवल जो बिज़नेस। तव्हां वञो सिविल अस्पताल हैदराबाद, तव्हांखे अंदरि ऐं ॿाहिरि केतिरियूं एम्बुलेंसिस मिलंदियूं ऐं उन्हनि जा पैसा तव्हां ॿुधंदो, मजबूर माण्हू हूंदा आहिनि, एम्बुलेंस न मिलंदी आहे त पोइ जेतिरा पैसा उहे घुरंदा आहिनि ऐं माण्हुनि खे ब्लैकमेल कयो था। ऐं शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे सिहत खाते खे जो उन्हनि वटि उहे एम्बुलेंसिस फराम नथा कनि, हेॾा सारा फंड्स आहिनि। अच्छा साईं, चयो वञे थो त इस्पताल बंदि पियल हुई, पर मूं साईं डॉक्टर साहिब सां पुछियो त उनजो चवणो त न, हेॾां इस्पताल हलंदो हुई। छा कहाणी आहे इस्पताल जी, कॾहिं इमारत मुकमिल थी ऐं कीअं पोइ वरी फाल थी? असल में बेसिक हेल्थ यूनिट पहिरीं ऑलरेडी मौजूदु हो ई लॻो। हीअ बिल्डिंग जेका आहे सा 2005 में चीफ मिनिस्टर अरबाब रहीम जे ज़माने में हीअ मंज़ूर थी ऐं हिन जो कंस्ट्रक्शन जो कमु हलियो ऐं कंप्लीट थी। कॾहिं थी हैंड ओवर थी 2020 में। उन खां पोइ सिविल सोसाइटी जेको सो पंहिंजे तहरीक में आई ऐं हुन जेको सो पंहिंजो गवर्नमेंट ऑफ सिंध सां जेको सो अप्रोच कयो ऐं हिन जी SNE मंज़ूर 2023 में थी ऐं हिन जी इनॉग्रेशन जेका आहे सा 25 में थी आहे। अच्छा साईं, असां जीअं आया आहियूं हिते इदारा ॾेखारियूं पिया, बार इहा ॻाल्हि चऊं पिया सिविल सोसाइटी वॾी कोशिशूं वठे पई, त कहिड़ियूं कोशिशूं आहिनि उहे ऐं कीअं कमु सिविल सोसाइटी करे थी? केतिरा तव्हांजा दोस्त आहिनि उहे इदारनि जी शहर जी हालति खे बहितर बनाइण में कहिड़ो ऐं केतिरो किरदारु अदा कनि था? असल में साईं ॻाल्हि इहा त तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे समाज जी त गवर्नमेंट जा जेके इदारा अंदरि माण्हू आहिनि, जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि, उन्हनि खे कुझु माण्हू आहिनि जेके दर्द रखनि था। असांजे ॻोठ जा काफ़ी पढ़ियल लिखा आहिनि जेके हुते सिंध सेक्रेटरीट में वेहनि था, उन्हनि ताईं असां आवाज़ु पहुचायो। उन्हनि खे रिक्वेस्ट कंदा आहियूं उन्हनि जे डिपार्टमेंट्स में वञी करे असां पंहिंजी जेके आहिनि SNE मंज़ूर ही बि कराई, IT कॉलेज जी बि कराई। इहो असांजो रोल मतिलबु त अचीवमेंट आहे, इहे ई असांजो मतिलबु त। ऐं पिकनिक पॉइंट उहा बि असां पंहिंजी जेका आहे पंहिंजी मदद पाण कयो आहे। सॼो कुझु असांखे को गवर्नमेंट कुझु कोन ॾिनो, पर असां कोशिशूं पंहिंजे ज़ाहिरी आहे। हिकिड़ो ट्रिप कराची जो घटि में घटि असांजो मिनिमम 50,000 रुपीज़ जेको असांजी ट्रिप खाए थो, जेको असां पूरो ॾींहुं जेको सो क्लिफ्टन, डिफेंस सेक्रेटरी हेॾां होॾां वञी करे कुझु न कुझु असांखे रिज़ल्टूं मिलियूं आहिनि जेके असां तव्हांखे ॾेखारियूं पिया। ॾिसो। अच्छा, जेके दोस्त तव्हां शामिल आहियो जी सर, उहे केरु आहिनि, छा कंदा आहिनि? उहे ब्यूरोक्रेट्स आहिनि जेके तव्हांजी तंज़ीम में? ब्यूरोक्रेट्स पिया आहिनि। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके आउट ऑफ कंट्रीज़ आहिनि, कुझु हिते आहिनि जेके ब्यूरोक्रेट्स में वॾी पोजीशन ते आहिनि। उहे पंहिंजा जेके आहिनि से असर शुगल आहे पंहिंजे ॻोठ जे लाइ दर्द रखनि था ऐं उन्हनि जेको सो असांखे हिन शेप में असांखे हॉस्पिटल ऐं IT कॉलेज जेको सो। अच्छा दोस्तो, हाणे हिननि को इनकलाब कोन आंदो आहे ॿियनि शहरनि जी भेट में। हाला पुराणा या हाला नंढा शहर आहिनि, इदारनि जी बहितरी लाइ जेको हिननि किरदारु अदा कयो आहे थोरे अरसे जे अंदरि। इस्पताल जो मिसाल तव्हांजे साम्हूं आहे। मसइला ज़रूरु आहिनि, डिपार्टमेंट्स हिते एतिरा कोन्हनि के, इक्विपमेंट्स जी ज़रूरत आहे। एक्सरे बंदि पई आहे, मशीन ट्रांसफार्मर कोन्हे को, पर स्ट्रेंथ आहे। मूंखे ॾाढी हिते सफ़ाई सुथराई जन सां बहितरु लॻो। दवाउनि जी मिक़दार काफ़ी मूंखे लॻी त घटि में घटि हिते दवाउनि जी खोट वारो मसइलो न हूंदो। डॉक्टर्स आहिनि। त चवण जो मक़सदु इहो आहे त सिंध जे हर ॻोठ में तालके सतह ते या UC सतह ते जीअं साईं वारा आहिनि कोशिशूं वठनि था, पढ़ियल लिखियल दोस्त अॻिते अचनि, कुझु करणु चाहिनि था, अॻिते अचो। ज़रूरी न आहे हिन कम लाइ तव्हांखे डिग्री जी ज़रूरत न आहे, नियत जी ज़रूरत आहे। अच्छा साईं, ठीकु आहे, इहे त तव्हां जेके कोशिशूं वरितियूं जेका बहितरी आई, पर मसइला बि त आहिनि न। कहिड़ा मसइला आहिनि?
साईं जीअं चयो त असां वटि स्ट्रेंथ काफ़ी आहे, बल्कि साईं त जेका चयो चवण ते वधीक स्ट्रेंथ आहे। एसएनई जेका मंज़ूर थी आहे उन में अखियुनि जो डॉक्टर बि अचणु घुरिजे, दंदनि जो डॉक्टर अचणु घुरिजे ऐं ऑपरेशन थिएटर इट शुड बी ऑपरेशनल। हा। ऑपरेशन में कोन्हे, ठीकु आहे न। असां जेको ॾिठो आहे पढ़ियो आहे हिन में जेके आहिनि काफ़ी डिफिशियंसी आहे। इन खां अलावा जेका अहम शइ आहे उहो आहे ट्रांसफार्मर। हींअर टेम्पररी तौर ते कुझु प्लेटूं रखी ट्रांसफार्मर ते सोलर प्लेट्स ते जेको सिस्टम हले पियो, लेकिन परमानेंट जेको सोल्यूशन आहे उहो ट्रांसफार्मर। चए थो त इश्क लाइ ऐं ज़िंदगी ॾेई सघां थो, पर सिंध लाइ ऐं इश्क बि क़ुर्बान करे छॾींदुसि। वाह वाह, इहे लफ़्ज़ हुआ शहीद इरफ़ान मेहदी जा। शहीद इरफ़ान मेहदी खे ऐं सम्झां थो सिंध जा घणा माण्हू बिल्कुलु सुञाणनि था, पर जेके नथा सुञाणनि उन्हनि खे ॿुधायां त शहीद इरफ़ान मेहदी जीए सिंध जो उहो जोधो हो जेको जॾहिं ॻाल्हाईंदो हो त माण्हू चवंदा त रुॻो इरफ़ान मेहदी ॻाल्हाए। अलाह जा फ़ैसिला आहिनि, उनजी हयाती एतिरी हुई, पर जेकॾहिं इरफ़ान मेहदी जहिड़ो जोधो हींअर जीअरो हुजे हा त हिन सूरत हाल में सिंध खे टोड़ण जूं जेके साज़िशूं थी रहियूं आहिनि त घणनि जा वात रुॻो अकेलो जोधो बंदि करे हा। हीअ आहे हाला पुराणा जो शहीद इरफ़ान मेहदी चौक। पैदाइश 31 जुलाई 1966, शहादत 4 अगस्त 1991। इरफ़ान मेहदी जो ही अबाणो ॻोठु आहे, इरफ़ान मेहदी जो ही शहर आहे, उनजे नाले सां ही चौक आहे हाला पुराणा जो। इरफ़ान मेहदी साईं जीएम सैद जो दादलो कारकुन, शहीद बशीर ख़ान कुरैशी ऐं ॿियनि काबिनेटनि जो वेझो साथी रहियो। किथे आहे वो ॾेखारिजो। पुरानी बेकरी है, मशहूर हाला पुराना जी बेकरी है। हिते जो है केक मशहूर, पर हाँ बदकिस्मती है जो केक ख़त्म थी वियो है। तैयारी में चवंदा शाम ताईं तैयार थींदा टाइम लॻंदो। असांखे वरी वापसि निकिरणो आहे, पिकनिक पॉइंट ते वञिणो आहे, उहो व्लॉग ठाहिणो आहे। पर फ़िलहाल खाऊं था खंड वारा बिस्कुट, बाकर खानी। बाकर खानी त दोस्तो सुठी पई लॻे, जेका हैदराबाद में मिलंदी आहे उन खां माशाल्लाह जो टेस्ट बि सुठो आहे। अच्छा, केक तव्हांजो ॿुधो आहे ॾाढो मशहूरु आहे। देसी घी जो असांजो केक ते मशहूरु। अच्छा, ॿियो असांजो तक़रीबन ॿाहिरि मुल्क में वञे थो, अमेरिका, सऊदी अरब। उहो केक किथे आहे? उहो केक फ़िलहाल अवेलेबल कोन्हे। केॾांहुं वियो? कल जुमो ख़तमु थी वियो, वरी शाम में इंशाल्लाह उहो सफ़ा हितां थोरा था ठाहिया केक? एतिरा ठाहींदा असां वटि बचनि कोन था। केतिरा ठहंदा रोज़? असां रोज़ तक़रीबन 150-200 ठाहींदा। फ्लेवर्स केतिरा आहिनि? फ्लेवर असां वटि 5 आहिनि। अच्छा अच्छा, हुन में क़ीमत छा हूंदी आहे? 2 पाउंड वारो असांजो 600 रुपया आहे।
पाउं वारो टेस्ट हो। बॉम्बे बेकरी जहिड़ो त कोन हूंदो ज़ाहिर आहे, आला पुराणा जे हिसाब सां हूंदो। अच्छा, नान खताई बि दोस्तो, नान खताई, ॿिया बिस्कुट आहिनि, खारा बिस्कुट, बन, रस केक। सो ये बेकरी मशहूरु आहे असांजो, हीअ तव्हांखे थोरी विज़िट करायूं, पर बदकिस्मती सां केक विया आहिनि ख़तमु थी। तो शाही बाज़ार में आहियूं हिते असां। हीअ बि तव्हांजी बेकरी आहे? हीअ ॿिए जी आहे? तव्हांजी आहे? आम्हूं साम्हूं बेकरियूं आहे माशाल्लाह। हिते बि बिस्कुट रखियल आहिनि ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे जो थैली में बंदि आहिनि मखियुनि बखियुनि खां। तो हीअ शाही बाज़ार सॾिबी आहे। दोस्तो थोरे टाइम में असां जेतिरो कवर करे सघूं था कयूं पिया। दोस्तों हाला पुराणा जो ही आहे मेहदी मोहल्ला, शहीद इरफान मेहदी जो ही आहे घर, ऐं तव्हांखे उतां विज़िट करायूं था। हीअ आहे शहीद इरफान मेहदी जो भाणे जो, ऐं मज़हर मेहदी असांजे प्यारे दोस्त जो भाणे जो। मज़हर मेहदी त इहो वॾो दबंग पुलिस वारो आहे। पुलिस वारो आहे पोइ दबंग आहे अलाए कोन्हे। इरफान जो नंढो भाउ आहे, असांजो दोस्त आहे। हीअ ॾिसो दोस्तो, हीअ पुराणे दौर जा ई दरवाज़ा, केॾा मज़बूत काठ जा दरवाज़ा हूंदा, हाणे ख़तमु थी विया आहिनि। हीअ सॼी सिंध में मूंखे माना कंहिं घिटीअ में हीअ दरवाज़ो लॻियलु नज़र आयो आहे। अचो तव्हां उतां विज़िट करायूं था। इरफान मेहदी वॾो रईस माण्हू हो, पर जीअं सिंध में जीअं वियो त कामरेड थी वियो। हीअ उताक आहे, ॾिसो केतिरी ख़ूबसूरत पुराणे दौर जी उताक आहे हिननि जी। ॿाहिरां तव्हांखे विज़िट करायूं था केॾी महिल ईंदासीं। शहीद इरफान मेहदी जो जेकॾहिं केरु दोस्त चवंदो मुंहिंजो प्रोफाइल ठाहिण, त असां तव्हांखे हीअ डिटेल में ॾेखारींदासीं, हुनजे भाइरनि सां तव्हांखे मिलाईंदासीं। दोस्तो मेहदी मोहल्ला में इन नंढी घिटीअ खे शहीद इरफान मेहदी जे नाले सां मनसूब कयो आहे। हीअ तख़्ती लॻियल आहे ऐं हीअ उताक जो ॿाहिरियों हिसो आहे। दोस्तो मोहसिन कुंभार ऐं ग़ुलाम शबीर मक्सी हिननि दोस्तनि मूंखे सॼो शहर विज़िट करायो आहे। जस हुजे, वॾी महिरबानी बा तव्हांजी। मक्सी साहब ही सिंध खे टोड़नि जूं ॻाल्हियूं पिया कनि। तव्हां शहीद इरफान मेहदी जे शहर जा आहियो, तव्हां छा था चओ? टोड़ण ते ना इंसाफ़ आहे। हाँ हा टोड़ न ॾींदो? हा टोड़ण तव्हां छा कंदव? लेकिन बचाइण जी कोशिशि कंदासीं कहिड़ी जेतिरो मज़ाहिमत कंदव? एहतिजाज कंदव? एहतिजाज थींदो। कहिड़ो एहतिजाज कंदव? त सिंध पंहिंजी सकाफ़त जेको आहे बहितरीनु आहे, तमामु घणी ऐं सिंध तव्हांजे लाइ सुहिणी छा आहे? आहे, सुहिणी आहे। सिंध सोना सोनी आहे? साईं, असां लाइ सोना, तव्हांजे लाइ सिंध छा आहे? असां लाइ हर शइ आहे, हर शइ आहे। तव्हांजे लाइ सिंध छा आहे? तमामु सुहिणी सिंध, सिंध सां केतिरी मोहबत आहे? तमामु घणी। दोस्तो हाणे असां पहुता आहियूं गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूल हाला पुराणा। तव्हांखे थोरो स्कूल विज़िट करायूं था। सरकारी स्कूल आहे, पुराणो स्कूल आहे, पर ही पहिरीं हाई स्कूल हो। सिविल सोसाइटी हाला जी कोशिशुनि सां एतिरो थियो आहे जो अपग्रेड थी हाणे ही हायर सेकेंडरी स्कूल आहे। 12वीं क्लास ताईं हिते हाणे हाला पुराणा जूं नियाणियूं तालीम पिराए सघनि थियूं। गुलफ़ाम अली काज़मी साहिब सां गॾु आहे, साणसि कचहरी कयूं था। असांखे रिक्वेस्ट कयूं था असांखे स्कूल विज़िट कराए। साईं स्कूल विज़िट कयूं था, गॾोगॾु थोरो असांखे स्कूल जा तफ़सील ॿुधायो, कॾहिं साईं अपग्रेड थियो आहे, तव्हां हिन में कहिड़ा एफर्ट्स वरिता आहिनि? ये तकरीबन 85-90 में स्कूल पहिरीं को एजुकेशन होती। अच्छा, हिन भरिसां ई छोकिरा छोकिरी गॾु पढ़ंदा हुआ। हा, उहो वक़्त जे हालात जे हिसाब सां हिते जे उन वक़्त जे मौजूदी गची सॼी कोशिशि कई। ही 90 जे दौर में हाई स्कूल ठहियो। ही 2000
22 ताईं हाई स्कूल ई रहियो। अच्छा असां सोचियो हिनखे अपग्रेड कराइजे जो नियाणियूं वरी हाल नवां के पढ़ण थियूं वञनि। हितां हाल नवां हाल पढ़ण में 3 किलोमीटर डिस्टेंस आहे। हा। गुरबत, महांगाई ऐं नियाणियुनि लाइ त वरी वॾो मसइलो आहे। अनसिक्योरिटी चिंचिन में अचण जे करे असां कोशिशि कई, लिख पढ़ कई हिनखे असां 2022 में 23 में अपग्रेड करायो। हाणे 11 ॿारहों हिते करम सां ॿी बैच निकिरण वारी आहे। 11 में तक़रीबन 100 छोकिरियूं आहिनि ऐं 12 में तक़रीबन 100 जे लॻभॻि नियाणियूं आहिनि। हाल पढ़ जो हिकु मॉडल स्कूल आहे। अच्छा। हितां खोड़ नियाणियूं पढ़ी वेंदियूं। छा जे करे मॉडल स्कूल आहे? मॉडल स्कूल में हिन जूं जेके नियाणियूं आहिनि से डॉक्टर्स आहिनि, जेके डॉक्टर्स आहिनि, जेके इंजीनियर्स आहिनि ऐं अच्छा। जेके पाकिस्तान आर्मी में कर्नल्स आहिनि, के नेवी में आहिनि। अच्छा। ऐं सुठनि पोजीशन हिन माना हितां पढ़ियल नियाणियूं आर्मी में कर्नल जे रैंक ताईं पहुतियूं आहिनि। बाक़ाइदा केतिरियूं थींदियूं छोकिरियूं? सर आहे त 2 के 4 या 5 ई हूंदी, पर हींअर असांजे ॻोठ जी डॉक्टर आहे जेका नेवी में तमामु वॾी पोजीशन ते आहे। माशाअल्लाह। उहा हितां पढ़ी निकिती आहे। ॾाढो सुठो, ॾाढो सुठो। हीउ क्लासरूम विज़िट कयूं था। सरकारी स्कूल आहे, फर्नीचर तव्हांजे साम्हूं आहे, पर नॉट बैड, एॾो ख़राबु बि कोन्हे को, सफ़ाई सुथराई आहे सॼे स्कूल में। मूं ॾिठी आहे पहिरियों इशू असांखे नज़र अची वियो। हिन स्कूल में पंहिंजो पाणीअ जो वॾो शदीद बहिरान आहे। हीअ ॾिसी सघो था, हीअ मशीनियूं ख़राबु पयूं आहिनि। अच्छा। हीअ मशीनियूं ख़राबु पयूं आहिनि, हिते पाणी जो सॼी गर्मी जे हिसाब सां शदीद बहिरान आहे। फर्नीचर जी खोट आहे, बाक़ाइदा फर्नीचर जी खोट आहे। हीअ ख़राबु थियो आहे, तव्हां ॾिसी सघो था। अच्छा, पहिरियों त मूंखे इहो ॿुधाइजो त केतिरियूं नियाणियूं हिते पढ़नि थियूं ऐं टीचर्स केतिरियूं आहिनि हिते? टीचर्स हिते 27-26 जे लॻभॻि स्टाफ आहे। अच्छा। ठीकु आहे। ऐं उन खां अलावा 600 प्लस नियाणियूं 6 खां 10 ताईं पढ़नि थियूं। 600 प्लस नियाणियूं पढ़नि थियूं बाक़ाइदा 6 खां 10 ताईं। वॾो तादाद आहे। ॾिसी सघो था, अॼु मोकल ॾींहुं आहे। ऐं हाज़िरी अंदाज़न केतिरी हूंदी? हाज़िरी तक़रीबन 90 प्लस आहे। माना हाज़िरी कंप्लीट आहे। अचनि लॻा पिया बोर्ड लॻा पिया न, ॿारनि खे बाक़ाइदा वालिदेन मोकिलीनि था। अच्छा, हिन क्लासरूम असांजी जेका ओनरशिप आहे, सॼी सिंध जी ओनरशिप करण खां बहितर आहे पाण पंहिंजी ॻोठ खां शुरूआत करे। ॻोठ खां शुरूआत। सॼी सिंध मुंहिंजे पीढ़ीअ जो पाछो। अच्छा, साईं खां मूं सवेरे सवाल पुछो, तव्हां खां पुछां थो, मुख़्तसरन ॿुधाइजो सिविल सोसाइटी कीअं कमु करे थी, फंड्स किथां अचनि था ऐं उन्हनि जे कोशिशुनि जे नतीजे में कहिड़ा रिज़ल्ट साम्हूं अचनि था, शहर खे, ॻोठनि खे, असांजी सोसाइटी खे, आम माण्हुनि खे कहिड़ो फ़ाइदो मिले थो? सोसाइटी खे फ़ाइदो इहो पवंदो त हिकिड़ियूं अबंडन शयूं हुयूं जंहिंजी का मालिकी कान आई, बंदि पियल कॉलेजिस, इन कॉलेज खे तालो लॻल हो, इहो तव्हांजे साम्हूं खुली वियो। स्पोर्ट कॉम्प्लेक्स असीं कोशिशूं करियूं पिया, हीअ अपग्रेड थी वियो आहे। रूरल हेल्थ सेंटर तव्हां ॾिसी आहे 15 साल वारी बिल्डिंग बंदि पई। असांखे जेको जनरेट कयूं था, रेवेन्यू जेको जनरेट कयूं था, असांजा हिते दोस्त आहिनि हाला जा, ख़ुशि असां जेको घणे में घणो डोनर आहे सो हाला पवणा जो आहे। अच्छा। तक़रीबन 90 प्लस आहे, जंहिंजो हिते हाणे फ़क़ति क़ब्रिस्तान, घर बि कोन्हे। उहो असांजे सिम्पैथी कमनि खे ॾिसे थो, मुतासिर थिए थो, ज़कात ख़ैरात डोनेशन असांखे ॾिए थो। हिते जूं काफ़ी तंज़ीमूं कमु कनि पियूं। केतिरा फंड्स गॾु थी वञनि था महीने में अंदाज़न? महीने जो कोन्हे, असांजो मिसाल तौरु हीअं असां प्रोजेक्ट खयों कुझु महीना पहिरीं कंहिं घर जो, हिकिड़ो माज़ूर हो, ग़रीब मिसकिन माण्हू हो, उनखे घर जी ज़रूरत हुई, उनखे 7.5 लख रुपया ख़ता ते असां विदिन महीने में करे वियासीं। 7.5 लख जमा करे तव्हां उन घर ठाराए ॾिनो? इन खां पहिरीं हिकिड़ो नाबीन शख़्स हो जंहिंखे प्लाट बि कोन हो, घर बि कोन हो, उन असां फंड जनरेट कया 10,40,000। अच्छा। उनजो घर ठही वियो। तक़रीबन 100 प्लस असां हिते नलका हणाया आहिनि पाणीअ जा। अच्छा। 100 प्लस सॼे इलाइक़े में, तंहिं करे उहा पढ़ण में न। सही। तक़रीबन 50 प्लस असां नियाणियूं सां शादियूं करायूं, 10 अदद असां घर ठाहिराया आहिनि, जंहिंमें 50% असां कमु करायो आहे। किथे ऐं केतिरे अरसे जे अंदरि? तक़रीबन 6 साल जे अंदरि, 2026। सही आहे। उन खां अलावा हिते का फोतगी थींदी आहे त उन में 5,000 खां 10,000 रुपये ताईं असीं उन माण्हू खे फीस बि उनजी ख़िदमत कंदा आहियूं। जेके ज़रूरतमंद आहिनि उहे असां माण्हू राब्तो कंदा आहिनि। असीं उनखे चवंदा आहियूं तव्हांखे अगरि ओनरशिप वठणी आहे, अगरि सिंध जी तव्हांखे मालिकी करणी आहे न, तव्हां शुरूआति पंहिंजे ॻोठनि खां कयो, तॾहिं तव्हांजी ज़िलो तहलको सॼी सिंध तॾहिं तव्हांजी बची सघंदी। हीअ त 11हों क्लास आहे। 11 क्लास। हिते 105 ॿार पढ़ंदा। हीअ हफ़ीज़ कुरैशी ट्रस्ट आहे, हिते हिकिड़ी समाजी तंज़ीम आहे, उन असांजी कुर्सी डोनेट कई। साईं हफ़ीज़ कुरैशी साहिबु जीअं सिंध वारो? जीअं सिंध वारो। उनजो पुटु आहे डॉक्टर ताहिर कुरैशी साहिबु, उन असांखे 150 डोनेट कयूं, 100 असां हिते ॾिनियूं, 50 असां IT कॉलेज में ॾिनियूं। चाचा हफ़ीज़ कुरैशी जस हुजे, असांजा सलाम आहिनि। साईं लाइ दुआ आहे त अलाह ताला जो मक़सद फरमाए। पढ़िया न को रहिया डॉक्टर ताहिर साहिबु, पर उन ॻोठ सां इंस्पायरेशन आहे। उन वालिद साहिबु उन पीउ हिन मिटी में दफ़न थियल आहिनि। तव्हां छा मैसेज ॾींदव सिंध जे माण्हुनि खे? सिंध जे माण्हुनि खे मैक्सिमम असांजे सिविल सोसाइटी 22 मेंबर आहिनि। हा। ठीकु आहे न, जेके वॉलंटरी कमु कंदा, जंहिंजो को पघार कोन्हे। सही। पहिरीं त तव्हांखे वॉलंटरी थियणो पवंदो। दुनिया में वॉलंटरी लफ़्ज़ जी एॾी वॾी अहमियत आहे। यूरोप में, अमेरिका में, अगरि तव्हांजी सीने में वॉलंटरी लफ़्ज़ लिखियलु आहे न, उहो तव्हांखे अहमियत न प्रिफर कंदा। पहिरीं तव्हांखे वॉलंटरी थियणो पवंदो, ॿियो तव्हांजो ज़ाती मफ़ाद न हुजे। हा। सिविल सोसाइटी चवंदा ॾेखावा, ॾेखाव कोन्हे, हीअ अवेयरनेस आहे।
जेको उनखे अवेयरनेस सम्झे, जेको उनखे पॉज़िटिव सम्झे, जेको उनखे नेगेटिव सम्झे। उनजे करे तव्हांखे विल लिखाइणी पवंदी, तव्हांखे पंहिंजी ओनरशिप वठणी पवंदी पंहिंजे इदारनि जी, पंहिंजे शहर जी, पंहिंजे मालिके जी। अॻियां ई कुझु मिंटनि जे मुफ़ासिले क़ब्रिस्तान आहे। असांखे हिन मिटी खे फ़क़ति क़ब्रिस्तान इस्तेमालु कोन करिणो आहे, असांखे हिन इदारनि जी, हिन शहर जी, हिन ज़िले जी, हिन सिंध जी मालिकी तॾहिं थींदी जॾहिं शुरूआती पंहिंजे ॻोठ खां पंहिंजे मोहल्ले खां कंदो। ॾाढी बहितरीनु सां ई ॻाल्हि कई त जेकॾहिं तव्हां सिंध खे संवारणु चाहियो था त पंहिंजनि ॻोठनि पंहिंजनि पाड़नि खां शुरूआति कयो। ख़ासि तौरु तइलीमी इदारनि ते फोकस हुजणु घुरिजे, घिटियुनि रोडनि रस्तनि ते फोकस हुजणु घुरिजे, मंशात जे ख़िलाफ़ु फोकस हुजणु घुरिजे। यकीन कयो कुझु सालनि जे अंदरि तव्हां सिंध में वॾी चेंज ॾिसंदव। एतिरो ज़रूरु चवंदुसि जेको मुंहिंजो हाल आहे ऐं तव्हां सां गॾु हूंदुसि, जिते बि तव्हां घुराईंदव अहिड़ो को कमु कंदो, मुंहिंजो प्लेटफॉर्म तव्हां लाइ हाज़िर आहे। त दोस्तो हितां तव्हांखां मोकिलायूं था, सुभाणे पाण मिलंदासीं इंशाअल्लाह हाला पुराणी जी सिंधु दरिया ते जेका ख़ूबसूरत पिकनिक पॉइंट आहे उतां। वॾी महिरबानी, माशा अल्लाह।